गर्मी तो आहे पर हाणे दरगाह आहे काथे झंग में थी रोलियो थी हेॾो पहाड़ हेॾो झंग हेॾो बबुर यार दस हिते ॾिनो हिन हमरा को पुछूं था भाईजान। हा बाबा बाबा हिकिड़ो मिंट। हमरा मूंखे ॾाढी थी लॻई। सलाम वालेकुम बाबा, तुम्हारा क्या हाल है? मामा खुश लगे पियो? बाबा तुम इन इलाके में हो बाबा साईं? हाँ बाबा, हमारा इधर घर है ना, हम इधर रहते हैं। हिंदी भी समझे तो बाबा हमको आती है ना सब कुछ, इधर हम पहाड़ों में रहते हैं ना, हमको सिंधी बलोची उर्दू आती है, सराइकी भी आती है। सिंधी चवनि थो ॻाल्हाए उर्दू शुरू थी वियो किधर जाना है बाबा तुम लोगों को? बाबा हिन चक्कर में न पओ, मूंखे त मिंट लॻे थो हर बार फिरा तुम्हारी मर्जी बाबा, हम मेटल है पागल है, तुम्हारी मर्जी यार। माण्हू मसे मसे मिलियो उनखे भॼा। यार हाणे तोखे सम्झ में अचे थो इहो। इस इलाके में एक शकरगंज बादशाह की दरगाह है। शाह शकरगंज। हाँ वो हम उधर दूर जाना से है आए आप लोगों हैं। को मामा? वो कहाँ पे बताओ कि यहाँ पे किस साइड है? मामा इधर ही है, चलो मैं आप लोगों को बता देता हूँ। केॾो भलो माण्हू आहे, गॾु थो हले। भलो माण्हू ई अहिड़ी ख़बर पवंदी वापसी पंध हलंदे अरे अञा। तू छॾे, आ जाओ भाई आप। हाँ ये मामा कौन है तुम्हारा, क्या लगता है? ये मेरा दोस्त है भाई जैसा यार, ये परेशान हो गया है ढूंढ ढूंढ के, इसलिए और मसला नहीं है। वो हाणे हिन सां हलो। ए बाबा इसको तो मुझको दिखाओ यार, ये क्या है? मोबाइल है ना यार? ॾिठी हाणे शुरू थी वई। यार जो यकीन इनमें कहिड़ो कम बाबा? भाई यकीन करो ना, मेरा दिल कहता है मेरे पास भी मोबाइल हो, मैं भी ऐसे फोटो ले लूं, सेल्फी ले लूं। असां वॾा सेल्फी ले लियूं हाणे तूं ले लियूं। दरवेश तो लगे देखा है यार मोबाइल। मामा कितने की है? फ्री की असां तो के उते ॿुधाऊं त असां वठी हल पहिरों। हाँ। वठी मोबाइल ना हाँ, दे हाँ। वाले के वापस। हलो अॻे थी। अच्छो बाबा अच्छो, दरगाह ते ताकि हम वठ चलता है, हम उधर तुमको दरगाह दिखाता है। बाबा અહીંયા કેટલો પરે यार, ॾाढी गर्मी। बाबा बस ये सामने जो है ना वो देख रहे हो ना, ये पहाड़, इसके पीछे से दरगाह है। केड़ा पहाड़? ए बाबा सामने पहाड़ नहीं है, तुमको नजर नहीं आता बाबा? मां चाहे तो हाणे भी भलो थी हिन जे आसरे हर बार अञा रुली वेंदासीं। ए बाबा ये दूर जो कसमा है सामो, ये पहाड़ है हिते हिते। दरवेश छड़ो, हां ॿियो माण्हू काॾो हलो हलंदा, त हल असां केरु हल 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 दरवेश जां त असांखे काने कंदो गुम पहाड़नि में। बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह। बाबा बस सामने पहुंचने वाले हैं ना। हल हल हल। अञा घणो न झाड़नि में लोड़ाईंदे अंग्रेजी बबरनि में। बाबा बस ये जो सामने देख रहे हो ना, ये दरख्त खड़े हुए हैं ना, ये बबुर, हाँ इनके पीछे जो चलेंगे तो उधर से रास्ता है ना, उधर दरगाह है बाबा, बड़ा यार बड़ा। इहो त सुबुह लाॻो चए तो हाणे त मां बि बेदार थी वञा, केतिरो परिया बाबा हल। अॻे त लॻे मुश्किल तो हे हाणे रस्तो आहे हे त छा आहे हे छा आहे इनको परे करो ना मामा, ये लकड़ियां है ना। परे करोस। ओ बाबा वो उधर चलेंगे दरगाह पे, मुझे ना वो मोबाइल देना, मैं अपना ये फोटो बोटो लूंगा। पहिरियों पुॼाए त सही, हिते फरमाइश शुरू। देंगे देंगे, चलो लेके चलो भाई। मैं तुम भले भले लगते हो, हे माँ के वाले कितना कितना लगते हो। तुम दरगाह पे पुजाओ, फिर तुम जो चाहोगे वो देंगे हम। फोटो मेरा निकाला फोटो। देंगे बाबा देंगे। मुंह दे फोटो निकालो। आओ करें साली साली से। अचो अचो अञा घणो अचूं। इधर ही है ना मामा, ये है ना सामने शाह शकरगंज दरगाह, ये है ना। अचो हाँ आहे त खैर दरगाह ते नज़र त अचे थी पर मूंखे अञा बि शक थी अथई फिराडी। यार हाणे त पुजायो थी सालो शक अचे पुॼाऊं मलंग खुदा ने पहाड़ी चढ़ाई। सामने बाबा, सामने दरगाह है, देखो देखो माशाल्लाह। ये है दरगाह बाबा। हम हमको कूड़ा लगता है। नंढा सही वाह वाह माण्हू थी वाह। अचो अचो, हाज़िरी भरूं। इतबार अञा बि कोन्हे तो ते। पानी वानी पिएगा बाबा? हाँ यार पानी पिलाओ। दरगाह का पानी बहुत ठंडा होता है, मटकों का पानी होता है। असां गजो ये सां उर्दू शुरू थी यार। तेरा पानी पिया है तो दरगाह वास्ते। हां ठीक है। ये ठंडा पानी होता है ना बाबा हमारे इधर, मैं देता हूँ बाबा। अरे यार गिलास हमको बाबा इधर सवाब भी मिलता है ना, लोगों को हम पानी पिलाते हैं ना। अच्छा हाँ ठंडा पानी है ना। तो है ना खबर तो यार माशाल्लाह भलो मानो। मानो बाबा रात यार हां तो अच्छी है दरगाह में, तो शक तो करें मुश्किल खबर मतलब पांच लालच हुजे रे। हां लालच हुजे मतलब संदा जी खबर खुदा के अल्लाह मेरी भली कंदो। माशाल्लाह इते छाण सुकून आया वा। मामा मैं अभी तुमको पानी दूं? बाबा तुझी बस मेहरबानी। हे सामने मामा दरगाह है, इधर तुम चले जाओ, इधर दुआ मांगो, कुछ भी मांगो आपको सब कुछ मिलेगा बाबा। बड़ी मेहरबानी बाबा। ठीक है बाबा। मामा ओके हमको इधर बैठता है,
फिर आप इधर से वापस आओ ना, फिर मैं आपको रास्ता दिखाऊंगा। सही है। मेरा ये काम है, ड्यूटी है, मैं दरगाह की खिदमत करता हूँ। हाँ, मैं भी इधर बैठ जाता हूँ अभी। अल्लाह साईं करे बादशाह असांजे ॾेकड़ी खणी आया आहियूं, हुनखे क़बूल कजांइ, घर ॾे ॻोठ ॾे सभ ते ख़ैर क़ीरत कजांइ। आमीन या रब्बल आलमीन। सकून अची वियो माशाअल्लाह। हा हाणे हलो झटि ते ॿाहिरि मैदान ते साईं क्यों गर्मी आहे ॾाढी, थोरो ॾींहुं थियण खां हलूं। मलंग जो बच्चो था मलंग वियो वरी मुंहिंजी अञा दिलि मुतमिन न थी। हलिया यार हिकिड़ो ज़ोर बि त सही, वरी छा थियो? इहो मोबाइल त कढाए आयूं दरगाह बादशाह ते, हिकिड़ी सेल्फी त थी वञे न। हा यार सेल्फ हा। थी वञे। अरे छो मोबाइल तो वटि हुई? मां तोखे चुम न, इहो जेको तूं मलंग खे घणो फ्री कयो न, तंहिं महिल हुनखे ॾिनी उते मोबाइल, उहा मोबाइल वियो खणी। न बाबा ॿियो ॾिस चेक त कर, मलंग हल हल कीअं ॾिस खणंदो? ॿार यार मलंग खणी वियो मोबाइल। जलिया पियो न साईं। यार ज़ोब इहो कीअं छा थी जल- सघे? मलंग कीअं खणंदो? वरी बि मलंग ॻोल्हे खे त तंहिं महिल पोइ। तोखे चवां पियो मलंग न आहे, फिराडी आहे फिराडी, हुन छिकिल मां ई लॻे पियो। यार न साईं भलो माण्हू आहे, नेक माण्हू आहे, ॾेराई न 50,000 मोबाइल खे भरो। त दरगाह बि ॾेखारी, असां झंग में बीठासीं, थधो पाणी बि पियाई, उहो कीअं? अरे त बाबा जेको फिराड कंदो त ईअं ई कंदो न, बाक़ी छा उते असां सां बहस कंदो छा? हरू भरू माराए छॾी यार। दरगाह जो फ़क़ीर, हल ठीकु आहे, ॻोल्हऊंसि था, हिते ई हूंदो, ॿियो काथे हूंदो? हल 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 जलिया पियो तंहिं महिल साईं मलंग ही ॿ भरो ॾेराए हिन छॾी। खां पुछूं था, इहो भाईजान हिन दरगाह जो हिकिड़ो मलंगड़ो आहे जेको थोरो उर्दू बि ॻाल्हाईंदो आहे, सिंधी बि ॻाल्हाईंदो चलो आहे, मेटो उहो भैंस काथे मिलंदो? हा हा मुछा मुछा ओरे सुतो पियो आहे। हिते या न? हा हिते सुतो हाँ, पियो हाँ, हल हल परेशान ॾिसूं हल, अदा ॾेखार असांखे। परेशान छा मिलती मोबाइल ॾे, हल माराए छॾी मलंग जे चक्कर में, ख़ुदा जो कसम। सुतो पियो थियो, ओयो। हा इहो ओए हो पए ओ पई थी हल हल मंझ ज़ोब सुतो पियो, हलऊंसि था। भैंस मोबाइल खई थी, काॾे वेंदो? अच दे ओ मलंग मलंग ओ मोटी में है रास्ते मलंग दरवेश। छा है मोबाइल कादे कई? पानी मैंने भर दिया है मटकों का, अभी सोने अबा हिकिड़ो मिनट उथी त बा मलंग, तेरे असां बा महिमान उथी उथी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह मोबाइल कादे कई? अबा ए असांखे वठी आए हिते, हाँ। हिन अधे जी मोबाइल जेका तोखे ॾेखारी रस्ते में, उहा त असांखे तू मोटाए न ॾिनी वापसि, उहा फोटो काॾे जगह कई ते थी? कटे पे फोटो वो मोबाइल तो हमने आपको दिया था ना उधर मामा, अरे काथे दिनी मामा? उधर हमने आपको बोला था ना हमारा फोटो निकालो, तो आपने खीसे में डाला ना अरे मामा। फोटो निकालो तो तेरे पास था ना, फोटो निकालो, मोबाइल दे जल्दी कर। कादे रखे मेरे पास नहीं है, नूर की अरे कसम मेरे मोबाइल पास दे नहीं है। दरगाह हिकिड़ो मिनट, भाई मेरी बात सुनो, अगर तू मोबाइल खई आ भी ॿुधाए, तोखे हे कुझु न कंदो, मांखे मसां सजाई कर। मामा हम इधर दरगाह का बाबा नौकर है, मलंग है, हम चोरी नहीं करता। यार पोइ अरे हिन बाबा तोखे हे ॾिनी न पोइ काॾे वेंदो? हे इज्जत जी बोली न जानी तू अग में भी न चवण सही मलंग भलो माण्हू आहे फिर तो तुमको पानी ये पियारे मारेगा, तो मैं बीच में नहीं आऊंगा बाबा, बाबा मैं मार नूर की दो। कसम बाबा, मैंने चोरी नहीं की बाबा, नूर की कसम। मां के तवने अरे सिर खणी हिन बस तोखे थोड़ा पानी ॾिनी आ, पोइ काॾे वई मोबाइल? हथ में ॾिनी अथई, यादि आहे असांखे, वरी वापसि न वरिती आहे। बाबा हाणे शराफत सां मोबाइल दे, हर बार मुझे मीटर खराब न कर। काथे ॻोल्हियसि ॾिस। मामा इधर नहीं है मामा, नूर की कसम बाबा, मैं मोबाइल चोरी बोरी नहीं करता। तोखे झलिया पियो न, तू भी सही हुन जे चवण फिराडी जे चवण में अची वे यार, मोबाइल दे काथे मुझे- नहीं है मेरे पास मामा। हेदे थी काथे अबा रखी खई थी त ॿुधाए मलंग, काॾे कई थी मोबाइल? खां परेशान न खीसन कर में यार भी न तो के। काथे लिकाए रखे वा मोबाइल दे मोबाइल कढ आस्ते ज़ोब कुटे आस्ते न कढा मोबाइल दे वठूंसि था। मोबाइल कर बे बाने का मोबाइल दे मोबाइल नहीं मोबाइल थोड़ा उठ मोबाइल काथे रखो खणी दे काथे रखो थी बुधा नहीं है मेरे पास नूर की नहीं है कसम। मेरे पास नूर के किथे रखो थी अरे छा थियो आहे बाबा? ख़ैर त आहे, छो मलंग खां विड़ो था? मलंग काथे आ बात फिराडी हिक नंबर जो 50,000 मोबाइल चोरी करे आया हुआ असांखे रस्ते में वठी आयो, असांजी मोबाइल खणी आयो यार। मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियुमि, तव्हांजी मोबाइल गुम आहे, हा बाबा हा, ऐं इन करे तव्हां मलंग सां था विड़ो। हाँ न इहो ई गॾु आहे, ॿियो कोई न। सोचो सम्झो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, भला तव्हांजी फोन हीअ त न आहे? हाँ इहा इहा ई त आहे इहा। यार। हीअ फोन त हुते मटकनि जे भरिसां पई आहे, जिते सबील पीअंदा आहियूं।
मटकन जे भरसा अच्छा तव्हां हुतां मिली बिल्कुलु हीअ फोन उते पई तव्हां सोचो न सम्झो भेणा ईअं मलंग ते अची चढ़ी विया हो भेणा सोचींदा त कयो तोखे ही मां चवां थो वीचारो त साहिब। हिकिड़ो सादो मुड़ुसु आहे जेको दरगाह जी ख़िदमत कंदो आहे सचो इंसानु आहे सॼो ॾींहुं दरगाह जी ॿुहारी ॾींदो आहे मटकियूं भरींदो आहे माण्हुनि जी ख़िदमत कंदो आहे त तव्हां उन ते शक था कयो हिन खे कहिड़ी ख़बर आहे यार मोबाइलनि जी पैसनि जी चोरनि जी त दरवेश माण्हू आहे यार तू तव्हां सही त तो चए हाणे मूंखे यादि आयो ग़लती मुंहिंजी आहे अकलमंद मां इंसानु पाणीअ आहे यार। टाइम में मुंहिंजे ख़्याल में कढी रखी ईअं न कर साहिब तोखे नथो ठहे यार हमेशह इंसान यार। ग़लती कंदो आहे ऐं पोइ उन ग़लती जो अज़ालो न कंदो आहे हमेशह ॿियनि ते तशदुद कंदो हिन त आहे असांजो ख़्याल बि कयो यार। असांजी ख़िदमत कई असांखे वठी आयो मलंग बिली माफ़ कजां हाँ असांखे गलती माफ़ थी कर, हाँ असांखे ग़लती थी मलंग। यार हे मोबाइल दे हे मोबाइल तू रख हाँ हे तू रख तो छो को न तो फोटो कर दूं फोटो सेल्फी अल्लाह हाँ ये तू रख माफ कही ना मां हाणे कट अल्लाह हाणे कट कट सेल्फी कट हाँ कट कर कट मोबाइल हाँ, कर मलंग, हाँ, हाँ, सेल्फी कट हाँ ए बस हाणे हमारा मोबाइल है ना मामा हाँ ये हाँ, तुझो थियो बस अल्लाह ॾींदो असांखे भले भले फोटो हाँ। अचे तो वाले तुझो थियो मामा तू भलो अल्लाह तू भले मामा माफ माफ अल्लाह हाँ। माफ अल्लाह तो माफ मेहरबानी मलंग। हाँ मेहरबानी तुझी भा तुंहिंजी बि तो महिरबानी असांखे दसो न दसो वीचारा गरीब खे मारे नाड़ क्यों आहे बहरहाल यार सोचींदा कयो दरगाह अची असांखे वॾो हाँ तू वञ 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 बस मलंग तोखे इजाज़त आहे अला तुंहिंजी ॿुधी हल सुणा आईंदा जे लाइ परत हुजेव ठीकु आहे वॾी महिरबानी साईं चङो मां हलां महिरबानी। अदा हली आहे ॾाढी ग़लती थी वई पाण खां